जोई ब्रांच मां निकिरंदड़ 8 शाखनि में पाणी जी मुसलसिल खोड़ ख़िलाफ़ आबादगारनि जो आपाशी ऑफिस अॻियां एहतिजाज। जोई ब्रांच मां निकिरंदड़ 8 शाखनि में पाणी जी मुसलसिल खोड़ ख़िलाफ़ आबादगार इतिहाद जे सॾ ते आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे आपाशी ऑफिस अॻियां लामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ आबादगारनि गुलाम कादिर हिंद मेयर गाॾी झंडो लॻारी ऐं एहतिजाज कंदे कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयो त आपाशी अमले जी मिली भगत सां सरियाम जोई ब्रांच जे मुंड ते गैर क़ानूनी लिफ्ट मशीननि ऐं पाइपनि ज़रिए पाणी चोरी कयो पियो वञे, जंहिं सबबि जोई जी 8 शाखनि में पाणी जी मुसलसिल खोड़ सबबि हज़ार एकड़ ज़रई ज़मीनूं वीरान ऐं गैराबाद आहिनि ऐं पाणी जी खोड़ सबबि इंसाननि सां गॾु पखी जानवर बि उन वगे मरी रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हयो त आपाशी इंजीनियर चोटीह मील ते हथियारबंद माण्हू वेहारे शाखनि जा दरवाज़ा बंदि करे पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे ऐं मनो करण तां मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। आबादगारनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत ॿियनि अफ़सरनि खां मुतालबो कयो त जोई ब्रांच मां गैरकानूनी तरीक़े सां पाणी चोरी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ब्रांच ते रेंजर्स मुक़रर करे पुछड़ीती पाणी जी फ़रहमी यकीनी बणाई वञे। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम जोही।